अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 7 ऑगस्ट। टाइम थियो तक़रीबन 11:15। कम वारी मासी कमु करे रही आहे। अॼु मां देरि सां व्लॉग इन लाइ शुरू कयो आहे जो मां सुबुह खां कंटिन्यू हीअ रिली पई कढियां। हीअ रिली जेका मां पंहिंजी राजिया ऐं हादिया जे लाइ ठाही आहे ऐं रिली मां वॾी ठाही आहे फुल साइज़ जी, त जीअं 10-12 सालनि जी उमिरि ताईं बि हुनखे पाईंदियूं रहंदियूं। ठीकु आहे। सो हीअ बेबी क्विल्ट न आहे, को बेबी रिली न आहे, हीअ थोड़नि वॾड़नि ॿारनि जे लाइ आहे। त प्रिंट बसि मां खया आहिनि ऐं हिन अहिड़े क़िस्म जी रिलीअ जे ज़रिए ॿारनि खे सेखारे बि सघिजे थो, जीअं डिफरेंट कैरेक्टर्स जा नाला या कलर्स या अल्फ़ाबेट्स जीअं हिन में आहिनि, नंबर्स आहिनि, त इहो हिकिड़ो सोर्स ऑफ लर्निंग बि थी सघे थी। त हीअ मां ॻंढे चुकी आहियां ऐं मां हिन जी वीडियो बि ठाहे छॾी आहे जेका मां इंशाल्लाह अॼु शेयर करे छॾींदमि। ऐं ॿियो त हिनखे अञा बॉर्डर्स रहियल आहिनि, उहे मां ॾींदमि। ऐं मां सिर्फ़ु हिन जो सेंटर सेखारियो आहे त हीअ डिज़ाइन पाण में जोड़बी कीअं, ॻंढिबी कीअं। ठीकु आहे न। छो त पटा हणणु कोन थी ॾेखारियां, उहे मां सेखारे चुकी आहियां त पटो कीअं हणिबो आहे ऐं हिकु ॿ डिज़ाइन बि मां सेखारिया आहिनि। इन जे करे मां हिनखे हेसि ताईं सिर्फ़ु जेको आहे वीडियो में ॾेखारियो आहे। ऐं पटा हणी वरी कंप्लीट जीअं ई थींदी त तीअं मां उहो तव्हां सां शेयर बि कंदमि इंशाल्लाह। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हाणे मां वञा थी ॿाहिरि, छो त उस निकिती पई आहे ॾाढी ऐं मुंहिंजे प्लांट्स खे ॿाहिरिनि वारनि खे ख़ासि तौर ते सख़्तु ज़रूरत आहे पाणी जी। सो उन्हनि खे पाणी ॾेई अचां, उन खां पोइ मिलूं था। टाइम थियो तक़रीबन 1:30 ऐं मां अची वई आहियां किचन में। बसर टमाटा कटिया अथमि। हीअ चिकन जा जेरा आहिनि जेके मां फ्राई कंदमि हाणे बसरनि सां गॾु, ऐं थां वग़ैरह अंदरि कंदमि। अॼु सुराणी बि मोकल आहे पर उहा विझे थी ऐं पंहिंजी तयारी कंदी। असां मंझंदि जो ई हलिया वेंदासीं वलीमे जे लाइ। वलीमो राति जो आहे पर उतां ई पोइ असां रेडी थी करे ऐं जेको आहे उन वेंदासीं, राति जो उते हूंदासीं। ऐं मां ॾिसां थी त हाणे पोइ मां व्लॉग जेको अॼु थी शेयर करे सघां या सुभाणे। सो लंच जी तयारी कंदमि, विझंदमि, नमाज़ पढ़ंदमि ऐं पैकिंग वग़ैरह कंदमि वञण जे लाइ। उन में कुझु टाइम लॻंदो। त हाणे कम खे कंटिन्यू था कयूं। तव्हां सां शेयर कयां थी मां पंहिंजा कपिड़ा। हे कढिया हुअमि हींअर ऐं हिन रवनि खे मां पाण ई इहे पटियूं हणायूं। ऐं हिन रए जो इलाही सारो बॉर्डर जेको हुयो अच्छो हुयो, त मां हुनखे चयो त इहो कटिजाए न, बल्कि इन जे मथां शलवार जी पटी हणे, त उहा हिन हई आहे। ऐं पोइ किनारी, छो त अगरि हे कटिजे पियो न ॿिन्ही पासनि ॾांहुं एतिरो त इहे सफ़ा वञी रओ सोढ़ो पियो थी वञे। ऐं मां मथे ते पाईंदी आहियां त मूंखे उन हिसाब सां खपंदो आहे। हीअ वॻो मां ठारायो हो निकाह में पाइण लाइ, त निकाह में त मां कल्ह वयमि कोन। ॾाढो ज़बरदस्त आहे माशाल्लाह, कलर बि हिन जो प्यारो आहे इलाही। ऐं हे ईअं बनारसी टाइप आहे, हे हिन जो बैक साइड आहे। ठीकु आहे, प्लेन शलवार। सो इहो मां कोन थी पायां छो त निकाह त गुज़री वियो, असां वियासीं कोन। ऐं वलीमे जे लाइ मां हीअ वॻो ठाहियो, मां उहो ई थी खणी वञा। ॾाढो मां कंफर्टेबल थी फील कयां हिन कपिड़नि खे ॾिसी। हिन में ॾिसो, हिन जे पलवनि में हे मोती विधल आहिनि। ऐं शर्ट ॾाढी प्यारी आहे माशाल्लाह। हीअ ॾिसो, हिन सां ही बटन्स जेके बि आहिनि इहे मिलिया हुआ गॾु। इहे पटियूं बि ईअं ई मिलियूं हुयूं, त मां उनखे सेम उन ई स्टाइल में सिबरायो जेको हिन जो हुयो तस्वीर में। प्लेन शलवार, कपिड़ो ॾाढो फाइन माशाल्लाह, ज़बरदस्त क़िस्म जो। सो मुंहिंजो ॾाढो प्यारो सूट आहे जेको मां ॾिसी ख़ुशि थी थियां ऐं पाई बि ख़ुशि थींदमि यकीनन। ऐं जूता मां कहिड़ा वरिता उहो तव्हांखे ॾेखारियां। ॾाढो रुली मां पंहिंजी पसंदि जा जूता वरिता। हीअ ॾिसो, हीअ लाइट गोल्डन, ऐं मूंखे ईअं ई पियो खपे लाइट गोल्डन। हीअ अथसि थोरो ब्राइट गोल्डन, त इहो मुंहिंजे पाचे में हलियो वेंदो त नज़र न ईंदो। त हीअ लाइट गोल्डन ऐं नंढी हील, त मुंहिंजी पसंदि जे आहिनि मुताबिक़, ऐं जेको हिन वॻे सां बि ॾाढो सुहिणे नमूने हली वेंदो। सो इहा आहे मुंहिंजी वलीमे जी तयारी। मूं चयो अलाए उते वञी वरी विसरी वञा कपिड़ा जेके तव्हांखे ॾेखारणु, त बहितर आहे त मां तव्हांखे हिते ॾेखारियां। ऐं ॿियो हीअ रओ ॾिसो, रए जा बॉर्डर्स हीअं ठहियल आहिनि। ऐं हिन में जीअं त इहे गोल्डन घणो हो, त मां वरी हिनखे सिल्वर जेका पटी हणाई आहे। हीअ हिन जो फ्रंट साइड आहे रए जो, त रए में मां सिल्वर पटी हणाई आहे, छो त हिन में जेको आहे सिल्वर गोल्डन ॿई आहिनि ज़री, ॿई कलर्स आहिनि। त ॿुधाइजो कीअं लॻो तव्हांखे वॻो ऐं प्लस मुंहिंजो जूतो। बसि हिकिड़ो ई जूतो वठी आयमि, छो त हिकिड़ो त मैचिंग हुयो ऑलरेडी मां वटि, ऐं ॿ हुया बल्कि मां वटि। हिकिड़ो तारीख़ जी शादीअ में वरितो हुयमि, त उहो बि पियो आहे, उहो तव्हांखे ॾेखारियां। छो त उन महिल मुंहिंजा व्लॉग्स न ठहंदा हुया त मां कुझु बि शेयर कोन कयो कंहिंसां बि।
त सोचियो हुयमि त शादीअ में जेको आहे हीअ जुती पाईंदमि। इहा उन्हनि कपिड़नि सां मैच बि करे पई। सो इहा ईअं जो ईअं पई आहे त मूं चयो त इहा इन जो ख़ैरु आहे हाणे, पर मां हिननि कपिड़नि सां पाइण जे लाइ इहो जूतो वरितो त इन करे मां इहो ई कढियो आहे। सो हाणे लंच जी तयारी थी हले। असां वञण जे लाइ बिल्कुलु रेडी आहियूं ऐं थोरी देरि में हाणे निकिरंदासीं। डिफेंस वरी वञिणो आहे ऐं उनखां पोइ उतां ई असां वेंदासीं वलीमे में, राति उते रहंदासीं, सुभाणे मोटी ईंदासीं। हाणे ॾिसां त पोइ उते मां छा थी रिकॉर्ड करे सघां या तव्हां सां मां छा थी शेयर करे सघां। ही सॼी फ्रेश फ्लावर्स जी डेकोरेशन थियल आहे। असां थोड़ी देर में निकिरंदासीं, तक़रीबन 6:15 6:30 थियण वारा आहिनि, जल्दी वञणो आहे। ठीकु आहे, सुराण मुंहिंजो ड्रेस ॾेखार ऐं मुंहिंजा जूता बि ॾेखार, कीअं था लॻनि? थैंक यू सुराण। सही से हाँ सही है। मुझे ज़हन में ये उपला था सुराण सुराण डाकू सुराण सेफ्टी सुराण तो कोई सुञाणे भी नथो तूं केरु आहे। हिते फोटोशूट तो थिए घोट कुंवार जो माशाल्लाह सां, ऐं ही सॼो बसि असां हिकिड़े खुफ़िया हंध ते आहियूं ऐं हिते ॾाढियूं सारियूं शादियूं आहिनि एट अ टाइम। हाँ सही ॻाल्हि आहे। हे असांखे गिफ्ट मिलिया आहिनि शादीअ में। घोट ऐं कुंवार जो नाले जो पहिरियों अखर नून ऐं एन, नहल ऐं उमर हुनजो आहे। ऐं ही मास्क आहिनि ब्रोकेट जा ठहियल ऐं हुन में लड़ी पियल आहे मोतियुनि जी, जीअं चश्मनि में ज़ंजीर हूंदी आहे। ऐं हिन में छा आहे? हिन में बि चॉकलेट्स आहिनि। वाह वाह ज़बरदस्त। ऐं ॿियो त हे जेके गुल मुंहिंजे साम्हूं पिया आहिनि, इहे मूंखे बार बार चवनि था त असांखे रिकॉर्ड कर। ऐं हीउ शैंडलियर जेको हिन शीशे में नज़र थो अचे, एॾो ख़ूबसूरत थो लॻे। तारिक मुंहुं त ॾेखार न। हे मुंहिंजा ॿार बचा आहिनि। अलाह वरी हिन जो बि मास्क पातल आहे। हीअ फ्लावर गर्ल हुई जेका असांजी पंहिंजी आहे, मुंहिंजी भाणेजी जी धीउ आहे, मुंहिंजी निणान जी ॾोहिटी आहे। ऐं हिते साम्हूं जेका आहे घोट कुंवार जी एंट्री हुई। बसि मां झलकियूं भरियूं छो त ज़ाहिर इलाही माण्हू हुया त प्राइवेसी जो ख़्यालु रखिणो पियो पए। हे घोट कुंवार आहिनि। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 8 अगस्त संडे। असां अञा ताईं हिते आहियूं डिफेंस में, घर कोन विया आहियूं वापसि, ऐं सुभाणे वेंदासीं इंशाल्लाह सुबुह जो सवेर। त हीउ व्लॉग जेको आहे मां अॼु हितां ई ख़तमु थी कयां। अॼु असांजो आराम जो ऐं कचहरियुनि जो ॾींहुं आहे। सो वधीक हिते कुझु मां रिकॉर्ड कोन कंदमि ऐं न ई मां कुझु एक्स्ट्रा का वीडियो ठाहे सघंदमि। थी सघियो अगरि कुझु ठाहे सघियमि त उहो मां तव्हां सां सुभाणे वारे व्लॉग में शेयर कंदमि इंशाल्लाह। सो अॼु जो व्लॉग जेको आहे मां हिते ख़तमु थी कयां। शादीअ जूं कुझु झलकियूं मां भरे वरितियूं, थोरियूं घणियूं उहो तव्हां सां शेयर थी कयां, छो त पूरो नथो शेयर करे सघिजे, ज़ाहिर सभिनी जी प्राइवेसी जो मसइलो आहे। सो
मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि जो आबाद जो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे ब्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।